सिंध एक्शन कमेटी के सॾ ते 27 आइनी तरमीम ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी रैलियूं कढे मुज़ाहिरा कया विया। कराची में जीअं सिंध महाल चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी अॻवानी में रैली कढे प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि। सिंध में जबर जो जेको कानून आहे, ॾाढ जो जेको कानून आहे, लाक़ानूनीअ जेका हथरादू तरीक़े सां सरकार खणी आई आहे, जॾहिं बि कानून साज़ी थींदी आहे दुनिया जे मुल्कनि में त उहा माण्हुनि खे ॿुधाई वेंदी आहे, उन ते खुलियल बहस थींदा आहिनि। पर बंदूक जे ज़ोर ते कानून साज़ी उहा पास करायो जो क्रिमिनल ऐं ॾोहारी अवाम दुश्मन कुवतुनि खे पाण सगारो कयो ऐं सिंध जे अंदरि बर्बादी जो जेको 18 सालनि खां फस्ताईअ जो राज आहे जो उनखे मुस्तक़िल सिंध जे मथां महण ऐं जबर आहे। हिन मुल्क में न फेडरेशन जो को सिस्टम, हिन मुल्क में न को इस्लाम जो को कानून आहे, न हिते जमहूरियत जो को हू आहे, कब्ज़े गिरियत आहे, घण क़ौमी रियासत आहे। असां सिंधी हिन मुल्क में हज़ारनि सालनि जी पंहिंजी ज़मीन ऐं वतन ते हिकु क़ौम जी हैसियत में पहिरियों इनकार कयो त हिते क़ौमूं न आहिनि, उनजे क़ौमी वजूद जो इनकार करे पोइ हिते जबर जो निज़ाम आंदो। अॼु उहो जबर जे निज़ाम में ॾींहों ॾींहुं वाधारो आहे, जंहिं करे असां रोडनि ते निकिता आहियूं त इहो जेको ऊंदाही जो राज बढ़ियो अथव। 27 तरमीम या 26 तरमीम बुनियादी इंसानी हक़नि जो खात्मो ॾाढ लागू करणु आहे सिंध में, ॾाढ जो असांखे निज़ाम न खपे। ऐं तव्हां ॾिठो आहे त अॼु बि जीअं सिंध महाल जी क़यादत एसयूपी जा कारकुनो दादूमूं खयां अथनि। असां में 7 तारीख़ ते जुड़तू मूं समेत सैयद ज़ैन शाह नियाज़ कालाणी ते हिकिड़ो जुड़तू केस कयो वियो आहे। भई असां धरना आणंदा आहियूं, रोड बंदि कंदा आहियूं, ऐलानियल कंदा आहियूं। सॼो हिकिड़ो हथरादू ॾाढ जो जबर जो निज़ाम आहे। हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ रोडनि ते न निकिरो। अॼु बि असां रोडनि ते आहियूं ऐं हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ अञा ताईं पंहिंजे माण्हुनि वटि। हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी जी अॻवाननि 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ ओल्ड कैंपस हैदर चौक खां थींदे प्रेस क्लब हैदराबाद ताईं रैली पहुती। सिंध विराईंदे 27 आइनी तरमीम सिंध जे वसीलनि जी फुलट 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई, जंहिंमें अॻवाननि रोशन अली बुर्डो, नूर नबी राव जो, दीदार शाम, एडवोकेट मीर मंगरियो, मसरूर शाह ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कयो, जंहिं ते हैदराबाद पुलिस सिंध एक्शन कमेटी जे कारकुन मथां हमिलो करे 20 खां 25 कारकुन गिरफ़्तार करे कैंट थाणे ते खणी वई। जंहिं बाद वकील इंद्रजीत लोहाणो कैंट थाणे ते पहुची कारकुननि खे आज़ादु करायो। गुज़ारिश कंदुसि सिंध नेशनल मोहतरम तालिब जखरो साहब खे अचे यहाँ सां मुखातिब थिए। उन ते अमल थियो आहे ऐं सभिनी पार्टियुनि जा, असांजे बिरादर पार्टियुनि जा, सिंध एक्शन कमेटी में जेके बि मेंबर आहिनि उन सभिनी जा ज़िम्मेवार दोस्त हिते पहुता आहिनि। ऐं उन सां गॾु वकील बिरादरी, असांजा साहिबान जेके वकील साहिबान आहिनि जिन जे ख़िलाफ़ बि हिकिड़ो वॾो वार थिए पियो, उहे पंहिंजे एक्शन कमेटी सां गॾु आहिनि। इहे गॾु आहिनि ऐं सभिनी इन्हनि दोस्तनि जी, एक्शन कमेटी जे बिरादर दोस्तनि जी ऐं वकील बिरादरनि जी हिते पहुचण में ऐं कारकुननि जो शुक्रियो बि अदा करियां थो। ये सिंध ये पूरे तमाम दोस्तो साथियो, ही वॾो हिकिड़ो प्लान आहे। ही तरमीमूं थींदियूं रहियूं आहिनि जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे। ही तरमीमूं मथां तरमीमूं आहिनि। ही सिंध एक्शन कमेटी जूं जेके बि तंज़ीमूं आहिनि ऐं अॼु वकील साहिबान जेके आहिनि उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उहे घुर कनि था 1940 जे करारदाद जी, जंहिंमें 4 क़ौमूं उन सां मुतफ़िक़ हुयूं ऐं उन्हनि पाकिस्तान जो आइन ठाहियो जेको मुसबत हो ऐं जमहूरी हो। उन ते ही पार्टियूं अमल कराइणु चाहिनि थियूं। ही तरमीमूं त थींदियूं रहंदियूं आहिनि, इन्हनि खे ही रद्द कंदा रहिया अचनि। ऐं हीअ हर जेका बि फुलट थिए पई सिंध में या बलूचिस्तान में जेको ऑपरेशन हले पियो या पूरे पाकिस्तान में जेके मज़लूम माण्हुनि सां, क़ौमुनि सां जेके जातियूं थियनि पियूं, ही सिंध एक्शन कमेटी उन सां गॾु आहे ऐं भरपूर जिदोजहद कंदी। महिरबानी। गुज़ारिश कंदुसि हाई कोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी मोहतरम इसरार चांद साहब खे अचे यहाँ सां मुखातिब। आल सिंध एक्शन कमेटी जे दोस्तनि खे, उन में मौजूद सभिनी पार्टियुनि जे सरबराहनि खे, कारकुननि खे, सभिनी दोस्तनि खे, सॼी सिंध खे
जन ही जेको असांजी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे पाकिस्तान जो ठहियो हुयो उन जी बुनियाद 40 जी उहा करारदाद हुई जंहिंमें इहो यकीन ॾियारियो वियो हो त हिते आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार रियासतूं हूंदियूं जंहिंजे विच में हिकिड़ी फेडरेशन हूंदी ऐं फेडरेशन वटि सिर्फ़ु अढाई खाता हूंदा ऐं बाक़ी सभु इख्तियार जेके आहिनि उहे उन्हनि आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार रियासतनि वटि हूंदा जिते अमन हूंदो भाईचारो हूंदो ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी हूंदी उन जे ख़िलाफ़ हिननि पहिरें ॾींहं खां साज़िशूं शुरू कयूं कॾहिं कहिड़े नाले में कॾहिं मार्शल लॉ जे नाले में कॾहिं वनवीर जे नाले में कॾहिं जॾहिं 73 वारो आइन ठहियो उन में कंकरेंट लिस्ट जे नाले में हिकिड़ा मुद्दा शामिल करे छॾियूं त जेके सूबनि जा इख्तियार हुया उहे सभु वफ़ाक़ जे हवाले थी विया उन जे बावजूद बि असां सम्झूं था त हींअर बि क़ौमनि जे विच में जेके सभु क़ौमूं आहिनि जंहिंखे ही सूबा चवनि था जेके रियासतूं आहिनि असल में जन इतिहाद कयो हो त असां सभु गॾिजी ऐं हिते हिकिड़ो मुल्क ठाहींदासूं उन्हनि जे विच में हींअर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी शइ कामन आहे जंहिंजे सहारे ते ही मुल्क बीठल आहे ऐं उहो आहे 73 जो आइन हाणे उन आइन सां कॾहिं 26 तरमीम जे नाले ते कॾहिं 27 तरमीम जे नाले ते ऐं हाणे इहो बि ॿुधूं पिया त 28 तरमीम जूं बि तयारियूं थियनि थियूं पियूं इन्हनि नालनि में उन आइन खे कमज़ोर कयो थो वञे जेको दरअसल असां सम्झूं था इहा मुल्क खे टोड़ण जी हिकिड़ी साज़िश आहे ऐं इन सां आइन नथो कमज़ोर थिए पर मुल्क जूं बुनियादूं कमज़ोर थी रहियूं आहिनि जेकॾहिं तव्हां क़ौमनि खे पंहिंजा हक़ न ॾींदो तव्हां माण्हुनि खां जीअण जो हक़ खसींदो तव्हां हर उन आवाज़ खे जेको तव्हांजो मुखालिफ़ आवाज़ आहे जेको पंहिंजे हक़ सच जी ॻाल्हि करे थो जेको पंहिंजे लाइ उहे हक़ घुरे थो जेके आइन उन खे मुहैया करे थो बुनियादी इंसानी हक़ घुरे थो जेकॾहिं हू पंहिंजे वसीलनि जे बचाव जी ॻाल्हि करे थो त तव्हां या त उन खे क़तल करे था छॾियो या खंभे गुम करे था छॾियो या उन्हनि जे ख़िलाफ़ FIRूं ऐं कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे तव्हां प्रेशराइज़ करे ऐं पंहिंजी ॻाल्हि मञाइण जी कोशिशि कयो था पर तव्हांखे इहो यादि रखणु खपे ऐं असां तव्हांखे इहो वार्न बि कयूं था असां पंहिंजे मुल्क सां सभिनी खां वधीक प्यार कंदड़ माण्हू आहियूं असां हिन मुल्क जा बुनियाद ॾिना 40 जी पहिरीं करारदाद बि असां ॾिनी तव्हांखे पहिरियों तख़्तगाह बि असां मुहैया कयो तव्हांखे मुल्क जो जेको बानी हुयो उहो बि असां तव्हांखे ॾिनो 73 जे आइन जा ख़ालिक बि असां आहियूं ऐं अॼु तव्हां जीअं बलोचिस्तान जे माण्हुनि खे दीवार सां लॻायो आहे उते ॾिसो त रियासत जी जेका रिट आहे उहा ख़तमु थी चुकी आहे कोयटा खां अॻिते को ॿाहिरि माण्हू वञी कोन थो सघे KPK में हालात तव्हां ॾिसो उते बि रियासत जी रिट जेका आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे या त मुल्क जा इलाइक़ा दहशतगर्दनि तालिबाननि जे हवाले आहिनि या उते माण्हू जेके आहिनि उहे मुल्क खां हटी करे ॿियूं ॻाल्हियूं करे पंहिंजे हक़नि जे लाइ कमु कनि था पिया तव्हां सिंध में बि अहिड़ियूं हालतूं पैदा करण जी कोशिशि कयो पिया तव्हां सिंधी माण्हुनि खे बि दीवार सां लॻाइण जी कोशिशि कयो पिया पर तव्हांखे इहो यादि रखणु खपे त असां जीअं हिन मुल्क खे ठाहियो हो तीअं हिन मुल्क खे बचाइण जे लाइ बि आख़िरी हद ताईं वेंदासूं असां हथल इम्कान इहा कोशिशि कंदासूं ऐं सिंध जो माण्हू पुरअमन तरीक़े सां अॻे बि हमेशह इहा कोशिशि कंदो रहियो आहे त हिन मुल्क खे बचाइजे हिन फेडरेशन खे बचाइजे पर बराबरी जे बुनियाद ते असां पंहिंजा हक़ असां पंहिंजा वसीला असां पंहिंजूं ज़िंदगियूं असां पंहिंजो आवाज़ कंहिं बि क़ीमत ते क़ुर्बान करण जे लाइ तयारु न आहियूं उन जे लाइ हीउ वक़्ताइतो क़दम आहे जसलाणनि इहे दोस्त जन 27 तरमीम जी अहमियत खे सम्झंदे उन जे ख़िलाफ़ ई रोडनि ते आया आहिनि असांजा वकील बि सॼी सिंध जा सरापा एहतजाज आहियूं असां 27 तरमीम खे रद्द कयो आहे 2 ॾींहं अॻु में असां हैदराबाद जे अंदरि कन्वेंशन कोठायो हुयो जंहिंमें सॼी सिंध मां वकील नुमाइंदा गॾु थिया हुया ऐं उन्हनि कुली तौर ते उन खे रद्द कयो आहे अॼु बि सिंध बार काउंसिल जे अक्सरियत मेंबरनि इन 27 तरमीम खे रद्द कयो आहे सुभाणे कराची जे अंदरि बि असांजो हिकिड़ो बुकला कन्वेंशन आहे जंहिंमें न सिर्फ़ु सिंध बल्कि ॿियनि सूबे ॿिया जेके सूबा आहिनि उन्हनि जा वकील नुमाइंदा बि उन में शरीक थींदा ऐं उन में बि असां भरपूर पंहिंजो रद्द अमल ॾींदासीं उन सां गॾोगॾु मां पूरी आवाम खे इहा गुज़ारिश कंदुसि ईअं न त कुझु माण्हू जेके आहिनि
कुछ दोस्त जेके आहिनि उहे रस्तनि ते अचनि, उहे जदोजहद कनि। हर माण्हू खे निकिरणो पवंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़िंदगियुनि जो बचाव चाहियो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचनि खे हिकिड़ो सुठो मुस्तक़बिल ॾियणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजे मुल्क में दहशतगर्दी, अनारकी, बदअमनी जे बजाए हिते असां वटि अमन हुजे, रूल ऑफ लॉ हुजे, कानून जी हुक्मरानी हुजे, आइनी हक़ असांजा महफ़ूज़ हुजनि, असांजा वसीला महफ़ूज़ हुजनि, त पोइ तव्हांखे असांजो साथ ॾियणो पवंदो ऐं इन जदोजहद में भरपूर तरीक़े सां उहे ई किरदारु अदा करिणो पवंदो जीअं तव्हां बबोले जे अंदरि पंहिंजे दरियाउनि खे बचाइण जे लाइ जदोजहद कई। उन सां गॾोगॾु अॼु इस्लामाबाद जे अंदरि जेका डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहिनि उते धमाको थियो आहे, जंहिंमें खोड़ सारा असांजा वकील दोस्त शहीद थिया आहिनि ऐं ॿिया जेके आम माण्हू आहिनि उहे बि शहीद थिया आहिनि। असां उन जी बि सख़्तु मज़म्मत बि कयूं था ऐं उन्हनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। गॾोगॾु साईं ज़ैन शाह, डॉक्टर न्याज़ कालाणी, रियाज़ चांडियो साहब ऐं ॿिया जेके क़ौमी कारकुन ऐं दोस्त आहिनि उन्हनि जे मथां छछर में जेको पुलिस गर्दी करे कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे, हाईकोर्ट बार एसोसिएशन उन्हनि जी बि सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करे थी ऐं गॾोगॾु असां उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त तव्हां भले केॾा बि कूड़ा केस दाख़िल कयो, केॾा बि बम धमाका कयो, पर हाणे सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम तव्हांजे कंहिं बि ठगी में अचण जे लाइ तयारु न आहे ऐं असां पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे आइन खे बचाइण जे लाइ, पंहिंजे जेके असांजा बुनियादी इंसानी हक़ आहिनि उन्हनि खे बचाइण जे लाइ, पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ, पंहिंजे ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ ऐं पंहिंजे ज़िंदगी ऐं वजूद खे बचाइण जे लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदासूं। असां ॾिसूं था तव्हां बि भले असेंबलियूं सजायो जेके फॉर्म 47 जे तहत आयल, तव्हांजूं सेनेटूं, तव्हांजूं नेशनल असेंबलियूं इहे कूड़ा जेके आइन में तरमीमूं आहिनि इहे कनि। असां हेॾे अवामियूं असेंबलियूं सजाईंदासूं, पोइ ॾिसूं त अवाम जी जीत थी थिए या तव्हां कूड़नि जी जीत थी थिए। जी असीं सीनियर एडवोकेट मोहतरम इंद्रजीत राणा साहब के अचे यहाँ से मुखातिब थे। तती तदी का काने वेलवियण जी मता थी हूंदा पेर न लही पिरीअ जो। असां वकील पंहिंजो पाण खे सदाईं आइन जा मुहाफ़िज़ समुझंदा आहियूं। ही 27 आइनी तरमीम सिंध दुश्मन तरमीम आहे, बल्कि पाकिस्तानी तमामु मज़लूम आवाम जे ख़िलाफ़ आहे। ही तरमीम हुक्मराननि पंहिंजी हुक्मरानी खे मज़बूत करण लाइ, पंहिंजो पाण खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ ही तरमीम करे रहिया आहिनि। असां वकील हिन खे मुकमल तौर ते रद्द था करियूं। असां सिंध एक्शन कमेटी जेका सिंध जी नुमाइंदगाह तंज़ीमुनि जी एक्शन कमेटी आहे उन सां मुकमल तौर ते यकजली तौर ते हिते असां गॾु आहियूं। असां कानूनी तौर ते असां जेके बि इन मुज़ाहिरनि जे दौरान जेके बि दोस्तनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे या जिन ते एफआईआर कटियूं वियूं आहिनि, साईं ज़ैन शाह समेत उन जी सख़्तु लफ़्ज़नि में असां मज़म्मत था करियूं ऐं कानूनी तौर ते असां हिननि जी मदद करण लाइ तयारु आहियूं। दरअसल ही जेका तरमीम आहे इहा उहे ई जेके मेंबर ऐं सेनेटर जेके आहिनि से मंज़ूर पिया कराइनि, जेके 47 फार्म ते खटे आया आहिनि, जेके उहे माण्हू आहिनि जेके पैसनि ते पंहिंजा टिकट वठी रिज़र्व सीटुनि ते आया आहिनि। हीअ असल हक़ीक़ी नुमाइंदनि जी असेंबली न आहे। असां हिन असेंबली खे नथा मञूं। असां सम्झूं था त पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿई बराबरि जूं गॾु आहिनि। इहे पंहिंजे जेका हिननि करप्शन कई आहे इन खे तवील ॾियण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं तरमीमूं आणीनि था। असां पीका ऑर्डिनेंस, असां जेको आहे कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया ते जेके केनाल आहिनि इन सभिनि खे असां रद्द था करियूं। असां पंहिंजे वकीलनि जो जेको हिकिड़ो पंहिंजो हलेला महाज़ आहे जिते असां कानूनी जदोजहद करूं पिया, उन सां गॾु असां पंहिंजे वकीलनि जे ऐवाननि में बारिशुनि में बि इहो पंहिंजी जदोजहद जारी रखूं था। तव्हां सभिनि खे जस हुजे जे तव्हां अॼोके हिन 27 आइनी तरमीम मौक़े ते ही शानदार क़िस्म जी रैली मुनक़िद कई आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि सिंध बार काउंसिल जे मेंबर मोहतरम मीर अहमद मंगरो साहब के अचे यहाँ सां मुखातिब थे। जिते जनरल पाण चवंदा रहनि था त आइन जी हैसियत ई कहिड़ी आहे, उनखे त असां डस्टबिन में उछली सघूं था। उन मुख़्तसिर आइन ते बि रोज़ हुननि जूं नयूं शिकूं ऐं रोज़ तरमीमूं महज़ इन लाइ त ही माण्हू न ॻाल्हाए सघनि, ही न माण्हू कुछे सघनि। हिते प्रॉपर्टियूं ठहंदियूं जनरलनि जूं, हिते प्रॉपर्टियूं ठहंदियूं पॉलिटिशियंस जूं, हिते प्रॉपर्टियूं ठहंदियूं ब्यूरोक्रेट्स जूं। ही मुल्क रुगो उन्हनि लाइ ठहियो आहे छा? मुल्क दुश्मनी जा सर्टिफिकेट ॾींदड़ पाण हिन मुल्क जा तमामु वॾे मां वॾा दुश्मन रहिया आहिनि। असां घुर कयूं था अॼु हिन मुज़ाहिरे जे ज़रिए त 27 आइनी तरमीम जहिड़ो
ग़लति कमु न कयो वञे त बहितर आहे ऐं इहो कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾिनो वेंदो। सिंध जो वकील, पाकिस्तान जो वकील, सिंध जो अवाम, हिन मुल्क जो सॼो अवाम जेको आहे उहो रोडनि ते हूंदो। का पॉलिटिकल पार्टी उनखे बशमूल खां सवाइ इन जे जेके पार्लियामेंट में आहिनि का बि पार्टी उनखे क़बूल न कंदी। असां सभु रोडनि ते हूंदासीं, एहतजाज कंदासीं, पंहिंजे रेज़ोल्यूशन्स में, पंहिंजे जेको आहे सो कॉन्फ्रेंसिस में ऐं रोडनि ते। इहो कॾहिं बि असांखे तरमीमूं क़बूल कोन्हनि। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। गुज़ारिश कंदुसि GSN क़ौमी महाज जे मरकज़ी अॻवान मोहतरम दीदार शाम खे त अचे इहो असां मुखातिब। सिंध जो राहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। सभिनी खे जिए सिंध 73 जे आइन खे वजूद में ईंदे ई असांजे वॾनि रहबर सिंध साईं GM सैयद रद्द कयो ऐं हुन जे आइन जे ख़ालकनि जे ॻिटनि ते चमाटूं बि लॻियूं। इहो सिंध जो रिकॉर्ड मौजूदु आहे सिंध में। हाणे इन ई बिगड़ियल आइन में जंहिंमें सिंध जा मुफ़ाद महफ़ूज़ न आहिनि, सिंध जा वसीला महफ़ूज़ न आहिनि, सिंधी माण्हुनि खे क़ौम तस्लीम न कयो वियो आहे, बलोचनि खे क़ौम तस्लीम न कयो वियो आहे, पख्तूननि खे क़ौम तस्लीम न कयो वियो आहे। इएं पंजाबियुनि जी बि पंहिंजी सुञाणप ते बरक़रार न आहे। उन 73 आइन में हाणे वरी नयूं तरमीमूं फ़क़ति इन लाइ त हू मुस्तक़िल तौर ते ॾिघे अरसे ताईं क़ौमुनि खे ग़ुलाम रखणु घुरनि था, क़ौमुनि खे पंहिंजे ताबे रखणु घुरनि था। हू तरमीमूं करे असांजो समुंड असां खां खसणु चाहिनि था, असांजी साहेली पटी असां खां खसणु चाहिनि था, असांजा जबल असां खां खसणु चाहिनि था। कारपोर फार्मिंग जे नाले में असांजा ॿेला ऐं ज़मीनूं असां खां खसणु चाहिनि था। चवनि था त सिंध खे 2 न पर 3 धकंदासीं। असीं GSN क़ौमी महाज इहो वाज़ह मौक़िफ़ रखे थी त सिंध जी वहदत ते, सिंध जे वसीलनि ते, सिंध जे ॿेलनि ऐं दरियाउनि समुंड ते कंहिं बि सूरत में कब्ज़े खे तव्हांजी कानूनी शिकिल अख़्तियार थियणु न ॾींदासीं। तव्हां पंहिंजे ॾोहनि खे कानूनी शिकिल पिया बणायो, तरमीमूं करे उन्हनि खे तव्हां कानूनी शिकिल पिया ॾियो। असां चाहियूं था त GSN क़ौमी महाज पंहिंजे हिन समूरी सघ सां, कुवत सां, हिन समूरी सिंध जे अंदरि हिकु वॾो एहतजाज कंदी। हिन सिंध एक्शन कमेटी सां गॾु, सियासी कारकुननि सां गॾु, पंहिंजे अदीबनि सां, वकीलनि सां, दानिश्वरनि सां। छाकाणि त असीं आइन जा पासदार न आहियूं जेको तव्हां 73 जो आइन ॾिनो। अॼु बि असां साॻियो तसलसल दोहिरायूं था त काल साईं GM सैयद उन आइन खे रद्द कयो। उहो आइन क़ौमुनि जे मुफ़ाद वटां कोन हुयो। अॼु तव्हां उन आइन खे वरी तरमीमूं करे सिंध जे वसीलनि खे, सिंध जे वसीलनि जी फुरलट खे कानूनी शिकिल ॾियण था घुरो। असीं इन समूरी बदमाशी जे ख़िलाफ़, इन समूरनि तरमीमनि जे ख़िलाफ़ 27 तरमीम हुजे या ईंदड़ जेकी तव्हां तरमीम करणु चाहियो था, इन समूरनि तरमीम खे असीं रद्द था कयूं ऐं असीं इहो वाज़ह था कयूं त सिंध जी वहदत, सिंध जा वसीला, उन ते असां कंहिं बि क़िस्म जो को बि कंप्रोमाइज़ न कंदासीं, कंहिं बि क़िस्म जी हिकिड़ी विख पोइ ते न हटंदासीं। पंहिंजे सिंध जी वहदत खे बचाईंदासीं, पंहिंजे सिंध जा वसीला बचाईंदासीं, पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे, उन मुस्तक़बिल खे बचाईंदासीं। तव्हांजी महिरबानी। GSN पेश जे रहबर सिंध से GM से 27 आईनी तरमीम, 27 आईनी तरमीम, ये तरमीम गर्दी, ये तरमीम गर्दी। गुज़ारिश कंदुसि अवामी जमहूरी पार्टी जे मोहतरम नूर नबी राउजो साहब खे अचे इहो असां मुखातिब थिए।
ये सिंध जी तालीम अॼु असांजी एक्शन कमेटी जी रैली जेका 27वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ आहे, असां 27वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ इन जे करे आहियूं जो हिन मुल्क ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं आइन जे नाले में दहशतगर्दी थिए पई। उहो आइन जेको क़ौमुनि खे तस्लीम नथो करे, उहो आइन जेके क़ौमी रिवायतुनि खे तस्लीम नथो करे, उहो आइन जेको क़ौमी ॿोलियुनि खे अवलियत नथो ॾिए, उन आइन में इहे तरमीमूं ही आइनी दहशतगर्दी आहे। जेको असां सां अॼु पीपुल्स पार्टीअ जो ज़रदारी जो जेको ग्रुप आहे उहो साॻियो असां ते क़ाबिज़ आहे। सिंध जे वसीलनि खे विकिणनि था, सिंध जे तइलीम खे तबाह करणु चाहिनि था, सिंध जे नौजवाननि खे तबाह करणु चाहिनि था। ईअं जीअं उन्हनि खे चवण जो मौक़ो मिले त सिंधी माण्हू कॉम्पिटेंट न आहिनि। अॼु जॾहिं सिंध जो माण्हू मुक़ाबले जे इम्तिहाननि में ज़ाहिर आहे, अॼु जॾहिं सिंध जो माण्हू वकालत में ज़ाहिर आहे, अॼु जॾहिं सिंध जो माण्हू सिंध जी ब्यूरोक्रेसी में ज़ाहिर आहे, अॼु जॾहिं सिंध जो मिडिल क्लास पंहिंजे पेरनि ते बीहण जी जदोजहद में शामिल आहे, तॾहिं वरी नई आइनूं तरमीमूं जंहिंमें अदालत खे ही ॿिनि हिसनि में विराईंदा ऐं उन में विराइणु चाहिनि था। उन सां गॾोगॾु अदालतूं जेके अॻे ई इन्हनि हुकुमरान किंगरू कोर्स सॼो आहे, उहे किंगरू कोर्स नए सिर जाॻनि थियूं, नए सिर सुजाग थियनि थियूं ऐं सिंध ऐं मुल्क जे समूरनि मज़लूम क़ौमुनि जे ख़िलाफ़ इहा हिकिड़ी भरपूर साज़िश आहे। सिंध जे वसीलनि खे नीलाम करणु, सिंध जे ज़मीनुनि खे नीलाम करणु ऐं उन खां पोइ कारपोरेट फार्मिंग जे नाले में इहे समूरा कानून ऐं क़ाइदा खणी अचनि त जीअं सिंधी माण्हुनि खे इहो अख़्तियार ऐं हक़ु न हुजे, बलोचनि खे इहो अख़्तियार ऐं हक़ु न हुजे, पख्तूननि खे इहो अख़्तियार ऐं हक़ु न हुजे, सिराइकिन खे इहो अख़्तियार ऐं हक़ु न हुजे त हू पंहिंजे वसीलनि ऐं पंहिंजी क़ौम जे मथां, पंहिंजे आवाम जे मथां, पंहिंजे नौजवाननि जे मथां थींदड़ तशदुद, थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ आवाज़ उथारीनि। पर असीं कंहिं ॿुधाइण था चाहियूं त हीउ सिंधी अवाम उहो आहे जेको पहिरें ॾींहं खां वठी इन जदोजहद में शामिल आहे। वञूं जे ख़िलाफ़ असां जदोजहद कई, सिंधी माण्हू झंडो बुलंद कयो। जॾहिं ज़ियाई अमृत आई उन जे ख़िलाफ़ MRD जो झंडो सिंध कयो हो, सिंधी माण्हुनि कयो हो। ईअं पाणी जे ख़िलाफ़ जेका तव्हां पाणी जा डैम ठाहिण पिया चया, उन ख़िलाफ़ जदोजहद सिंध कई ऐं अॼु असां सम्झूं था आइन खे बहाल कराइणु, आइन खे बचाइणु, कानून खे बचाइणु, अदालतुनि खे बचाइणु ऐं सिंध जे समूरनि वसीलनि खे बचाइण लाइ सिंधी अवाम नए सिर जदोजहद जे मैदान में हूंदो ऐं उन जदोजहद यकीनन सोभारी थींदी। महिरबानी। गुज़ारिश कंदुसि हुर्रियत मज़ाहिमत तहरीक जे सबाण मोहतरम साईं मसरूर शाह साहब के। ये सिंध ये हुर्रियत अवाम अॼु सिंध एक्शन कमेटी जे पारां जेका हीअ एहतजाजी रैली थी आहे, उन में सभई सिंध जूं वतनदो सियासी जमातूं शामिल आहिनि ऐं बार एसोसिएशन, हाईकोर्ट बार एसोसिएशन ऐं वकील बिरादरी बि शामिल आहे। असां इहो वाज़े चवणु चाहियूं था त 27वीं आइनी तरमीम बुनियादी तौर ते अणएलानियल सिविलियन मार्शल आहे। ही पहिरियां जेके मार्शल लाऊं लॻियूं उहे सिधे नमूने लॻियूं ऐं उन्हनि मार्शल लाउनि में 3-4 शयूं थींदियूं हुयूं। हिकिड़ो त सिविलियन रूल खे ख़तमु करे प्रेसिडेंशियल फॉर्म आंदो वेंदो हुयो ऐं कंहिं हिकिड़े जेको आहे अमीर खे सॼी कुवत हूंदी हुई। ॿियो त सूबनि जी जेका इख्तियार आहिनि, सूबनि जा जेके वसीला आहिनि, उहे फुरे करे मर्कज़ जे हवाले कया वेंदा हुआ। उन सां गॾोगॾु कोर्टुनि खे कैंगरू कोर्ट ठाहे करे मार्शल लाउनि जो ठपो जेको आहे उहो जेको आहे उन्हनि कोर्टुनि खां हरायो वेंदो हुयो। ऐं चौथी शइ त लोकल बॉडीज़ जेके लोकल बॉडीज़ में शहरनि में नस्ल परस्त जमातुनि खे स्ट्रॉन्ग कयो वेंदो हो त जीअं सिंध जी वहदत ते वार कयो वञे। मां तव्हां खां पुछां थो त इहे 4 शयूं 78 सालनि में जेके थींदियूं रहियूं आहिनि, हिन 27वीं आइनी तरमीम में अहिड़ी कहिड़ी उन्हनि चइनि शयुनि खां डिफरेंट शइ पई थिए? साॻियूं 4 शयूं हाणे आइन जी सूरत में थियनि पियूं त हिकिड़नि ख़ासि गैर जमहूरी कुवतुनि खे ताक़तवर कयो पियो वञे, सिविलियन रूल ख़तमु कयो पियो वञे, कोर्टूं कैंगरू कोर्ट ठाहियूं पियूं वञनि।
उन सां गॾोगॾु आस्ते आस्ते सिंध जी क़ौमी वहदत ऐं वसीलनि ते वार करण लाइ राह हमवार कई पई वञे। अॼु मुख़्तलिफ़ एहतिजाज थिया आहिनि। तव्हां ॾिसो त जीअं ई माहौल ठहियो आहे त उते मुख़्तलिफ़ क़ौमी क़यादतुनि ते FIR कयूं वयूं आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त हिकिड़ी अणएलियालियन आमरियत जेका आहे उहा लागू आहे। पर जीअं चेनी मार्शल उन आमरियतुनि जे ख़िलाफ़ सिंध जो अवाम जेको आहे उन मज़ाहमत कई हुई, हिन दफ़े बि ही जेका सिविलियन अणएलानियल जेका आइनी बालादस्ती क़ाइमु था कनि, आइनी मार्शल क़ाइमु था कनि, उन जे ख़िलाफ़ सिंध मज़ाहमत कंदी। ऐं मां इहा ॻाल्हि बि करणु चाहींदुसि त हिन दफ़े मामिलो वाज़े आहे त हिन दफ़े सिंध जो अवाम, सिंध जो क़ौम दोस्त माण्हू मज़ाहमत कंदो। जेके जमहूरियत जा चैंपियन पाण खे सॾाईंदा हुआ, जेके पीपुल्स पार्टी ऐं जेका ज़रदारी ग्रुप आहे, उन इहो साबित कयो आहे त हू क़ौम जा गद्दार आहिनि, दलाल आहिनि ऐं उहा दलाली ऐं ख़ासि चंद टके जे मक़सदनि लाइ हू सिंध खे विकिणी रहिया आहिनि। इन करे असांजो ॻाल्हि वाज़े आहे, जेकॾहिं 27वीं तरमीम करे 28वीं तरमीम करे आइन जो चहिरो बिगाड़ियो वियो त पोइ हीअ आइन के कम जो कोन्हे। पोइ क़ौमूं इन नहज ते पहुचंदियूं जिते इहो चवंदियूं त असांखे नओं समाजी मुआइदो करे असांखे हक़ ख़ुदरादियत ॾिनी वञे। जीअं 40 जी करारदाद में तव्हां चयो हो त जेकॾहिं रियासतूं हूंदियूं पर उन्हनि रियासतुनि सां जेकॾहिं नाइंसाफ़ी थी त पोइ रियासतूं हक़ ख़ुदरादियत बि इस्तेमालु करे सघनि थियूं। इन करे इन रस्ते ते न हलियो वञे जो तव्हां असांजूं मज़लूम क़ौमूं पाकिस्तान जूं इन नहज ते पहुचनि। तव्हां सभिनी महिरबानी। जीए सिंध जीए। 27वीं आईनी तरमीम, 27वीं आईनी तरमीम, ये तरमीम गर्दी, ये तरमीम गर्दी सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे इन वसीलनि ख़ातिर, इन धरती ख़ातिर। ओ सरतारी तोसा, ओ सरतारी तोसा सूर्य मरी सोब के त दिल जावे मबसार हण भाला विड़ भाकुरे आली ढाल मढाल मथा तेज तरार मार त मतारो थिए। इन सजन सां ऐं दावत खिताब ॾींदुसि सिंध यूनाइटेड पार्टी जे सीनियर नायब सदर मोहतरम भाउ रोशन बरो खे बचे इहा मां सां मुखातिब थिए। पंजा दंग दड़ी से कौमूं जिंदाबाद बिटाई, मारूं जिंदाबाद बिटाई। सिंध एक्शन कमेटी में शामिल मोहबे वतन साथियों, वकील दोस्तों, समूरन साथियुनि क्या मुबारकबाद थो ॾियां त हिन रियासती जबर ऐं ॾाढ जे बावजूद ख़ौफ़ खे टोड़े अॼु तव्हां हिते गॾु थिया आहियो। जसकम जे लियाकत मला ज़िले अॻुवाण हिते मौजूदु आहे, उनखे शायदि स्पीच न कराई अथनि, उन सां मुहदरत थो कयां जो दोस्तनि हुननि जो नालो न वरितो, न सॾु कयूं। हीअ असांजो इतिहाद पंहिंजे वतन बचाइण जो इतिहाद आहे, क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तियारी जो इतिहाद आहे, अदालतुनि में इंसाफ़ जी बालादस्ती जो इतिहाद आहे, मुल्क जे अंदरि जमहूरियत जे इस्तेकाम जो इतिहाद आहे। छाकाणि त असां सम्झूं था त पीपुल्स पार्टी जेका आमिरत जी पैदावार आहे, जेका पार्टी जनरल अयूब खां वठी सिंध सां गदारियूं कंदी आई आहे, नून लीग जनरल ज़िया खां वठी मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदी आई आहे, उहे समूरियूं जमायतूं अॼु गॾिजी वरी 27वीं आईनी तरमीम जे ज़रिए जेके रहिया खुया क़ौमुनि खे हक़ ॾिना विया आहिनि उहे बि खसण जी साज़िश कई वई आहे। असां सम्झूं था त 73 जो आइन बि नाकाफ़ी आहे, उन क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारी न ॾिनी आहे, पर उन जे बावजूद बि असां हिन मुल्क जे अंदरि सिंधी, बलोच, पख्तून, पंजाबी सभु हिन ई तव्हांजे ॾिनल आइन तहत हलूं पिया। पर बदकिस्मती सां मुल्क जा उहे आमिर पंहिंजे इख़्तियारनि जी हासिलात जे लाइ जेके पपट पॉलिटिशियन्स आहिनि, बूट पॉलिसी पॉलिटिशियन्स आहिनि, पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं ॿिया, उन्हनि खां पार्लियामेंट जे अंदरि जबरी तौर ते आइन में जेके हिन वक़्तु अमेंडमेंट कराइनि पिया, असां सम्झूं था त मुल्क टोड़ण जी साज़िश आहे। छाकाणि त हिन आइनी तरमीम जे ज़रिए 26 आइनी तरमीम जे ज़रिए अदालतुनि खे कंट्रोल कयो, इज़हार जी आज़ादी खसी वई, क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तियारी खसी वई। न सिर्फ़ इहो, असांखां दरिया खसण जी कोशिशि कई वई,
पर हाणे 27 आईनी तरमीम जे ज़रिए असांजा मिनरल ऐं माइंस खसाईंदा। हे जेको खंभे गुम करण मारण ऐं चिथण वारो जेको कानून आहे उहो वधीक ताक़तवर बणिजी वेंदो, जंहिंजे करे तव्हां ॾिसो पिया न असांजे चोतरफ़ पुलिस फिरी बीठी आहे सॼी सिंध में। अरे जिते जिते बि हिन आईनी तरमीम जे ख़िलाफ़ मज़ामत थी आहे उन्हनि खे ॿधो वियो आहे, गिरफ़्तार कयो आहे, चिथियो वियो आहे। पर इंतबाह थो कयां पीपल्स पार्टी जे हिन नाम निहाद जमहूरियत खे त यादि रखी छॾियो, असां अयूब आमिर सां विड़िया आहियूं, ज़ियाजी आमिर सां विड़िया आहियूं, मुशरफ जी आमिर सां विड़िया आहियूं। तव्हांजे भुट्टे खां वठी तव्हांजे हिन ज़रदारी ताईं वरदासीं। सिंध जा गैरतमंद माण्हू पंहिंजा वसीला बचाईंदा, पंहिंजे वतन जी वादत बचाईंदा, छाकाणि त असां सम्झूं था त ही मुल्क जे तारीख़ी वतननि जे वादतुनि में मसइलो आहे जिन खे टोड़ण जी साज़िश कई पई वञे, जिन जा वसीला खसण जी कोशिश कई पई वञे। अदालती निज़ाम तव्हां अहिड़ो कमज़ोर करे छॾियो आहे जिते इंसाफ़ जो क़त्ल पियो थिए। जजनि खे तव्हां अहिड़ा जज वेहारिया आहिनि जेके तव्हांजी मर्ज़ी ते फ़ैसिला था ॾियनि। मुल्क कीअं हलंदो? उन करे असां उन्हनि खे इंतबाह था कयूं त जेसीं ताईं मुल्क जे अंदरि तरक़ी पसंद सोच रखंदड़ वतन दोस्त कौम परस्त नौजवान वकील दानिश्वर अदीब ज़िंदा आहिनि तेसि ताईं तव्हांजी हर साज़िश जे मुंहं में मोचड़ो हणंदा। ॿ-4 ॾींहं पहिरें सिंध एक्शन कमेटी जे अॻुवान ज़ैन शाह, डॉक्टर नियाज़ कैलानी ऐं रियाज़ चांडिया जे मथां कूड़ी FIR दाख़िल कई वई। चयो वियो त हिननि बाबा रोड ब्लॉक कयो। सॼी दुनिया खे ख़बर हुई त 7 तारीख़ ते ज़ैन शाह ऐं सिंध एक्शन कमेटी जा अॻुवान GM सैद एडिफिस जामशोर ते हिन ई तारीख़ जे लाइ उते हिकिड़ी गॾिजाणी करे रहिया। ही तव्हां केॾां पिया क़ौम खे वठी वञो? ज़रदारी यादि रखी छॾ, तुंहिंजे मरण खां पोइ जेको तुंहिंजे दुरानी सां हशर थियो उन खां वधीक तुंहिंजो बदतर हशर थींदो। कौम तोखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि न कंदी, जबरी तौर ते आईनी तरमीमूं कंदो, बुनियादी हक़ खसींदो, वतन खसींदो, वसीला खसींदो, इंसानी हक़ खसींदो, अदालतुनि जो क़त्ल कंदो त सुभाणे तव्हांजो तारीख़ में उहो असरु थींदो जेको यज़ीद जो थियो, जेको फ़िरौन जो थियो। उन करे तव्हां ज़रूरतमंद सियासी कारकुननि खे जस थो ॾियां जो पंहिंजे वतन जे लाइ बीठायो। हीअ वेड़ जारी रहंदी, हीअ तारीख़ जारी रहंदी जेसीं ताईं जबरी नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जो निज़ाम जो ख़ात्मो नथो अचे तेसि ताईं हीअ जिदोजहद जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। महिरबानी। सिंध जे वसीलनि ते गैर कानूनी वाला, सिंध जे वसीलनि ते गैर कानूनी कब्ज़ो, तुंहिंजो देश। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ वलीर में एहतजाजी रैली कढी वई। रैली क़ौमी शहरा रज़ाकाबाद खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि सां थींदे अवामी प्रेस क्लब मलीर पुती जिते शिरकत कंदड़ धरणो हणी वेही रहिया। रैलीअ में सिंध एक्शन कमेटी सां लाॻापियल सियासी समाजी ऐं शागिर्द तंज़ीम जे अॻुवाणनि ऐं कारकुन वॾी तइदाद में शिरकत कई। समूरी सिंध में सिंध एक्शन कमेटी सॾ ते ज़िले मलीर तरफ़ां दस्तखत जे बाद साथी मुख्तार सुमरो ऐं ॿियनि दोस्तनि जी अॻुवाणी में 27 तरमीम जेके आहे कि सिंध सरकार पीपी सरकार हमेशह ड्रामा रचाईंदी पई। कॾहिं ॾिसो सिंध छा मनसूबा 12 टाउन जा DH कैनाल जा मसइला, बेटनि जा मसइला, सिंध जे वसीलनि जी फुलट जेको माहौल जोड़े छॾियो आहे। असां ॿुधाईंदा चाहियूं त सिंध जो बाशऊर फ़र्ज़ हमेशह रोडनि ऐं रस्तनि ते रहियो आहे। तव्हांजी भरपूर व्यवस्था रखंदो ऐं हीअ जेके रियासत जेकी पीपी सरकार जी कड़ी आहे उनखे असां ॿुधाईंदा चाहियूं त हीअ साईं GM सैद फ़िक्र आहे, शहीद बशीर खान जो इश्क़ आहे। हिन में धरतीअ जा आशिक़ हज़ारे लखनि जे तइदाद तव्हांजे तरमीमनि खे तव्हां जेके सिंध जे मैदानी मसइलनि खे फुलट कयो था, ड्रामा रचाए टोपी ड्रामा कयो था, इनखे हरगिज़ क़ाबिल क़बूल न कंदो। ऐं असां मुतालबो कयूं था त इंसानी हक़ूक़ जी तंज़ीमुनि खां ही नाकारा जेके हितां जा जेके इदारा आहिनि, पीपल्स पार्टी आहे, रियासत आहे, इन खां को बि असांजो मुतालबो न आहे त हिन मामले जो नोटिस वठो ऐं सिंध जे मैदानी वसीलनि जी फुलट कॾहिं बि सिंध जो आशिक़ क़ाबिल क़बूल न कंदो। रोडनि ऐं रस्तनि में हूंदासीं। जीअं क़ौमी असेंबलीअ जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वारनि 27 तरमीम जे हक़ में वोट ॾिनो। मां त चवां इहो सिंधी माण्हुनि जी
क़त्ल करण जे बराबरि आहे। 27 तरमीम आहे। मां मुख़्तसिर तव्हांखे ॿुधायां जेका आइन जे 243 आइन जे 25 जे टकराव जे बराबरि मां उनमें जेके सुप्रीम कोर्ट जा अख़्तियारात आहिनि उहे उन्हनि खां खसिया वेंदा। ताज़ो अॼु हाईकोर्ट सिंध हाईकोर्ट जा 2 जज उन्हनि खां ज़ोरीअ इस्तीफ़ो वरिती वियूं आहिनि। दुनिया जी को बि हिकु अहिड़ो जमहूरी मुल्क ॿुधायो जंहिंमें अदालती निज़ाम 2 हुजनि। हिकु सुप्रीम कोर्ट आहे जेको सभ खां मथे आइनी ऐं अदालत आहे, उनजे हूंदे ॿी फेडरल आइनी कोर्ट कीअं थी ठही सघे। उन जे लाइ असांजे चेयरमैन पार्टी चेयरमैन सिंध जो बहादुर दले डॉक्टर नियाज़ कालानी साहब उन आवाज़ उथारियो। उन्हनि सिंध एक्शन कमेटी जोड़ी जंहिंमें सभई गॾियल ऐं मुतफ़िक़ा तौर ते असां रोडनि ते एहतिजाज कंदासीं जेको असांजो आइनी ऐं जमहूरी हक़ आहे। हीअ एहतिजाज करण खां असांखे रोके नथा सघनि। मां पुछां थो सॼे मुल्क मां अफ़गानी तरे कढिया विया आहिनि। एतिरे क़दर जो KTK जेको पठाणनि जो सूबो आहे उतां कढिया विया आहिनि पंजाब मां जेके अफ़गानियन ॻोल्हियो नथो लभे पर जन मालिक मकाननि खे किराए ते घर ॾिना आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल। मां पीपल्स पार्टी वारनि नुमाइंदनि खां थो पुछां तव्हां कराची मां केतिरा अफ़गानी कढिया आहिनि? 2 अफ़गानी बि न कढिया हूंदो। मां दावा थो चवां अफ़गान बस्ती जे हिननि ख़ाली कराई आहे त उहो अलाह सिर्फ़ स्क्वायर ते जा कट लिखिया वेठा आहिनि। जे अलाह सिर्फ़ तो उथनि था त क़ाइदाबाद में था अचनि, जे क़ाइदाबाद में उथनि था त गुलशन हदीद में आस पास में अचनि था। माना सिंध सरकार इहो चाहे ई नथी त अफ़गानी सिंध मां निकिरनि। असां अफ़गाननि जे सिंध मां निकालीअ जी बि पुरज़ोर अपील था कयूं त हीअ सिंध लाइ नासूर आहिनि, इन्हनि खे सिंध मां तरे कढो। ऐं असां इंशाअल्लाह ताला 27 तरमीम जे ख़िलाफ़ रोडनि ते हूंदासीं ऐं एहतिजाज ऐं मुज़ाहिरा पूरी सिंध जे अंदरि कया वेंदा। वॾी महिरबानी। अॼु ही जेको असांजो एहतिजाज ऐं ही जेकी रैली आहे इन जो मक़सदु ऐं मुतालबो इहो आहे त जेको रियासत तरफ़ां ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी तरफ़ां जेको 27 तरमीम जेको ही बिल पास कयो वियो आहे ऐं 27 तरमीम क़ौमुनि जे मथां मढ़े ऐं क़ौमुनि खे मुकमल तौर ते ग़ुलामी जी तरफ़ धिकेलियो पियो वञे। असां चऊं था त इहा 27 तरमीम रुगो 27 तरमीम न आहे पर इहो असांजी ज़िंदगियुनि जो, असांजे इज़तुनि जो, असांजे नसलनि जो ऐं असांजे बका जो सौदो करण पिया वञनि ऐं इन जे ख़िलाफ़ अॼु असां निकिता आहियूं ऐं असां हिन मीडिया जे तवसुल सां सॼी क़ौम खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त ही उहो मरहलो आहे जेकॾहिं असां अॼु बि न निकितासीं त मुकमल तौर ते सिंधी क़ौम ख़तमु ऐं दफ़न थी वेंदी। ख़ुदा सभु पंहिंजा नंढा नंढा इख़्तिलाफ़ ख़तमु करे ऐं हिन 27 तरमीम जे ख़िलाफ़ रोडनि ऐं रस्तनि ते अचो। 27 तरमीम असांजी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। 27 तरमीम उहा ॿुधायो थो वञे त सिंध जे अंदरि सूबनि जी विरासत कंदा ऐं सिंध खे टोड़े अलॻि अलॻि हिकिड़ा नंढा नंढा सूबा ठाहे ऐं सिंधी क़ौम खे मुकमल तौर ते ही ग़ुलामी जी तरफ़ धिके। हूअं त ही रियासत ऐं पंजाब सिंध जा सभु वसीला हड़प करे चुको आहे ऐं हाणे असांजूं ज़िंदगियूं बाक़ी बचियूं आहिनि जंहिं ते उहो काबिज़ थियणु चाहे थो। असां इहो ॿुधाइणु चाहियूं था हिन रियासत खे ऐं रियासत जे सहूलियतकारनि खे त 27 तरमीम जेसिताईं तव्हां इहा ख़तमु नथा कयो ऐं सिंध जे वसीलनि जी जेकी फुरलुट तव्हां कई आहे इन खे तव्हां ख़तमु नथा कयो त तेसिताईं GS क़ौमी महाद जा कारकुन, GS क़ौमी महाद जो बहादुर चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी समेत असां रोडनि ऐं रस्तनि ते हूंदासीं जेसिताईं असांजे हिन मसइलनि खे हल नथो कयो वञे। हीअ जेका 27 तरमीम आहे असां हिनखे बिल्कुलु कतई बर्दाश्त कोन कंदासीं ऐं सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो वञे थो। ऐं हीअ जेके पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि इहे ड्रामेबाज़ी शुरू खां वठी करे रहिया आहिनि, कंहिं महिल केनालनि जी सूरत में, कंहिं महिल डैमनि जी सूरत में, ऐं हाणे हीअ वरी जेको 27 तरमीम वारो ड्रामो इन्हनि पेश कयो आहे असां हिनखे बिल्कुलु रिजेक्ट कयूं था। ऐं पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे GS क़ौमी महाज जो बहादुर चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी जे सॾ ते अॼु पूरी सिंध में जसकम पारां बि एहतिजाज रखियो आहे ऐं इंशाअल्लाह जीअं अॻु में जदोजहद कईसीं ऐं हाणे बि कंदासीं। मां अपील थो कयां सिंधी माण्हुनि खे हीउ कमु सिर्फ़ु GS जे वर्करनि जो न आहे ऐं क़ौमी कारकुननि जो न आहे, हर हिकु सिंधी माण्हू जो आहे। जेसीं ताईं सिंधी माण्हू न जाॻंदा ऐं तेसीं ताईं असां ईअं ई जेको आहे त रोडनि रस्तनि ते हूंदासीं ऐं रुगो रड़ियूं कंदासीं पिया। मां अपील थो कयां उन्हनि सिंधियुनि माण्हुनि खे जेके बि सिंध में रहनि था, जंहिंजा ही वसीला जंहिंजी ज़मीनूं आहिनि, घरनि खां ॿाहिरि निकिरनि पंहिंजे वसीलनि जे करे ऐं इंशाअल्लाह जीअं सरापा एहतिजाज सदाईं हुयासीं रोडनि रस्तनि ते ईअं ई हूंदासीं। 27 जेका आइनी तरमीम आहे हिननि खे रिजेक्ट कयूं था ऐं इंशाअल्लाह रोडनि ते हूंदासीं। सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो देश खे गुज़ारिश आहे त झंडा बुलंद कनि
ज़रदारी दो सिंध खपाई ज़रदारी दो वसीला खपाया ज़रदारी सिंध एक्शन कमेटी पारां गबट में 27वीं तरमीम के खिलाफ सवे क़ौमी कारकुननि एहतिजाजी मुज़ाहिरो कया। अचो त मुज़ाहिरे सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ये जेका 27वीं आज़ादी तरमीम कीअं पास कई अथऊं जीअं फ़क़ीरनि खे वाड़े उन्हनि खां पंहिंजा मक़सद वठिबा आहिनि ऐं हिननि खे कंहिं शइ जी ख़बर ई कोन्हे। 27वीं आज़ादी तरमीम सिंध खे केतिरा नुक़सान आहिनि हुननि खे पढ़ण लाइ न वियो आहे। तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी औरत जेको आहे MA में उहा झले थी ताड़ साफ़ हिनखे कागज़ात न ॾियो। इहे हण खण में वकोड़े सकोड़े पूसट में जहिड़े क़िस्म जा आइन पास करणु असां सम्झूं था त सिंध जा वसीला फलाणी साज़िश आहे। असां सम्झूं था सिंध खे विराइण जी साज़िश आहे। असां सम्झूं था सिंध जी NLC खे मुकमिल तौर ते पंहिंजे कब्ज़े में करण जी कोशिशि आहे। ऐं आख़िर में असां इहो था सम्झूं अदालतूं जेके थोरो घणो जेको आहे आज़ाद हुयूं उनखे मुकमिल तौर ते हुकूमतनि जे चवण ते हलाइण लाइ ही तरमीम वादियूं वयूं। वतननि में क़ौमनि में जेके आइन हूंदा आहिनि उहे हुकूमत जे वहिंवार लाइ हूंदा आहिनि। हिते त मुसीबत ई आहे सदर साहिब जेके 40 खून करे केस सभु माफ़, वर्दीयाल साहिब 500 खून करे केस सभु माफ़, केॾी बि करप्शन कनि उनजो केस नथो थी सघे। अहिड़ा दुनिया में किथे बि असां आइन नथा थिए। तंहिंजे करे असां यकीनी तौर ते सिंध इनखे मुकमिल तौर ते रद्दी करे ऐं सिंध एक्शन कमेटी प्लेटफॉर्म तां असां हिन जदोजहद खे अञा मुतहरिक करे सॼी सिंधी क़ौम खे हुन सां सलाहींदासीं त जीअं सिंधी क़ौम जे तावन मदद ऐं कुअ सां हिन तरीक़े खे रद्द करे। सिंध एक्शन कमेटी अॼु सॼी सिंध में जेको एहतिजाज रखियो आहे उनजो बुनियादी मक़सदु आहे त हीअ जेको चवनि था त 73 आइन में 27वीं तरमीम था कयूं। असां सम्झूं था 73 जो आइन भुटे सां गॾु दफ़न थी चुको। 73 जो आइन रहियो ई न आहे। हे त तरमीम शुदा आइन आहे जंहिंमें या तरमीमूं कयूं, जंहिंमें बेनज़ीर तरमीमूं कयूं, जंहिंमें नवाज़ शरीफ़ तरमीमूं कयूं, इमरान ख़ान तरमीमूं कयूं ऐं हाणे वरी जेको आहे सो हाफ़िज़ मुनीर ऐं जेको ज़रदारी साहिब उन में पंहिंजे करप्शन खे लिकाइण जे लाइ पाण खे तायात वर्दी पाइण जे लाइ तरमीमूं करे रहिया आहिनि। त असां सम्झूं था त हे सॼो ढोंग आहे फर्दनि खे फ़ाइदो ॾियण जो। अवाम जो हिन में का शइ कोन्हे का। उन लाइ असां हिन एहतिजाज जे वसीले हिकु ॻाल्हि ॿुधाइण था चाहियूं त सिंध खे सिंधी माण्हू पंहिंजो वतन तसवर था कनि ऐं सिंध जो विरांगो सिंध खे 3 टुकड़नि में विराइण वारी जेको हे लालीपॉप खणी आया आहिनि उहो कंहिं बि सूरत में सिंधी माण्हू कामयाबु थियण न ॾींदा ऐं सिंध वतन पंहिंजे क़ौमी वहदत ऐं तारीख़ी वजूद सां हमेशह क़ाइमु रहंदो ऐं क़ाइमु रहणो आहे। महिरबानी। गंबड़ बाईपास सां गंबड़ प्रेस क्लब ते इन्हनि मुतालबे सां गॾु 27वीं आइनी तरमीम जोड़े सिंध खे जेको 3 हिस्सनि में विराइण जी नाकाम कोशिशि बि कई वञे। असीं हुनजे ख़िलाफ़ आहियूं ऐं उन्हनि साज़िशी अंसरनि जी यादि पिया ॾियारायूं। जीअं तव्हांजो असीं वञी यूनिट शागिर्दनि ऐं साईं GM सैयद जे उन टाइम जे साथियुनि ऐं ॿियनि गॾिजी उनखे नाकाम कयो हुयो। पाण बि फ़िक्र GM सैयद जा सलाड़ियल ऐं ॻाढ़े झंडे वारा ऐं सिंध जा बाशऊर नौजवान शागिर्द उस्ताद वकील तव्हांजे हिन साज़िशुनि खे नाकाम बणाईंदा ऐं जेसीं ताईं सिंध धरतीअ ते हिकु बि साईं GM सैयद जो पैरोकार सिंध धरती जो हलाली फर्ज़ंद हयात हूंदो त तव्हांखे सिंध खे 2 हिस्सनि में विराइण कॾहिं बि न ॾींदासीं। उहो तव्हांजो बिटो निज़ाम हुजे या वनीनट हुजे जेके बि तव्हां हिते साज़िशूं कंदव तव्हांखे बबुर्लो जो धरणो यादि हूंदो। असीं 13 ॾींहं सिर्फ़ु बबुर्लो जो बाईपास बंदि कयोसीं त तव्हांजो जीअणो त जंजाल थी वियो हुयो। ईअं ई तव्हांजी जेके जिस्म जूं जीअं 6 रगूं हूंदियूं आहिनि हीअ जेके रोड आहिनि सिंध जे अंदरि तव्हांजा गुज़रनि पिया इहे 6 रगूं आहिनि। जेकॾहिं सिंध खे तव्हां टुकड़नि में विराइण जी कोशिशि कई पंहिंजी हिन वोट ते बि थिया रहियो त उहो ई तव्हांजो असरु थींदो पुरमन सियासी जदोजहद जे ज़रिए जीअं तव्हांजो केनालनि वारे मामलनि खे। एहतिजाज सिंध एक्शन कमेटी जे मरकज़ी सॾ ते
खैरपुर ज़िले जे शहर गंबट में जसकम शहीद बशीर खान जी मेज़बानी हेठि हीउ एहतजाज थी रहियो आहे। हिन एहतजाज जेको हिन जो असांजो मक़सदु ऐं मौक़ुफ़ आहे त 27वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ आहे। 27वीं आइनी तरमीम तहत सिंध ते मुकमिल राता हुअण जी कानूनी शिकिल ॾिनी पई वञे। सिंध जे वसीलनि ते हूअं त फुल बिल्कुलु थिए पई, पर उहा सरासर उन्हनि जी ॾाढ मुड़सी। हाणे 27वीं आइनी तरमीम जे ज़रिए उन्हनि राताउनि खे कानूनी शिकिल ॾिनो पियो वञे। तंहिं सूरत में सिंध जे वसीलनि ते घणे भाङे क़ाबिज़ हुअण, सिंध जे अंदरि नवां सूबा ठाहिण ऐं हीउ सिंध जो असीं अमकानी तौर ते विरहाङो सम्झूं था। उन सिलसिले में सिंध एक्शन कमेटी हिकिड़ो इतिहाद जोड़ियो आहे, जंहिंमें जसकम शहीद बशीर खान, सिंधी यूनाइटेड पार्टी, GS महाल रियाज़ सांडो ऐं वतन दोस्त मज़दूर पार्टी, क़ौमी पार्टी जे इलाही अवामी जमहूरी पार्टी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमूं शामिल आहिनि। असीं गंबड़ में बि इहो सरापा एहतजाज आहियूं त सिंध वतन अॻु में ई तकलीफ़ुनि में आहे। बहितर हिन आइनुनि ऐं तरमीमुनि जे ज़रिए सिंध खे असीं तबाह थियण कोन ॾींदासीं। ऐं सिंध एक्शन कमेटी जो हीउ पहिरें फेज़ में सभिनी ज़िलनि में एहतजाज रखियल आहिनि। ॿिए सिलसिले में फेज़ में सिंध एक्शन कमेटी जो जेको बि फ़ैसिलो हूंदो असीं शामिल तंज़ीमूं उन ते को फ़ैसिलनि ते भरपूर जदोजहद कंदा रहंदासीं। महिरबानी। असांजे जेके बि जदोजहद उन्हनि जो मक़सदु कहिड़ी सूरत में हुजे, कहिड़ी हालत में हुजे, असांजो मक़सदु जेको आहे सिंधु देश आहे। ऐं जेसीं ताईं सिंधु देश जी आज़ादी मुकमिल तौर ते हासिल थी थिए, तेसीं ताईं सिंधी माण्हू मुख़्तलिफ़ तरह सां मुश्किलातुनि जो शिकार ई रहंदा। ऐं उहे मुश्किलातूं जेके ही सम्झनि था त फितरत जे तरफ़ां ने या अलाह या ख़ुदा जे तरफ़ां ने असुल उहे हिन रियासत जो मरला आहिनि। ऐं असां उन्हनि सभिनी मुश्किलातुनि जो हल सिंधु देश जी आज़ादी सम्झूं था। इन करे 27वीं तरमीम हुजे, कैनालनि जो मामिलो हुजे या बेटनि जो मामिलो हुजे या वरी जेको आहे सिंध जे विरहाङे जो मामिलो हुजे, असां चऊं था त सिंध जो हिकु इंच बि असां कंहिंखे कोन ॾींदासीं। असां चऊं था तव्हां सिंध खे 3 हिसनि में त कोन था विरायो, तव्हां सिंध जे रूह खे 3 हिसनि में विरायो था। ऐं सिंध कॾहिं बि रुहानी तौर टुटी नथी सघे, इहा तव्हांखे भुल आहे। जेसीं ताईं बि सिंधी माण्हू आहिनि, अहिड़ा ने को बि आहे त सिंध जे विरहाङे खे कंहिं बि सूरत में कंहिं बि हालत में बर्दाश्त न कंदो। ऐं हर वक़्तु पुरअमन थी करे तव्हांजे अॻियां दीवार बणिजी साम्हूं ईंदो। मां वरी बि चवां थो, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश सिंधु देश। रेडियो जे तवसो सां असीं सिंधी माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदासीं त हीअ जेको 27वीं तरमीम आहे इहा तव्हां क़ौमुनि जी, सिंधी क़ौम जी जेको आहे सो क़ातिल तरमीम आहे। हीअ जेका तरमीम माना त सिंध जे हक़नि ते क़ानूनी तरीक़े सां धारे हणण जी उन्हनि खे फुल इजाज़त मिली थी वञे। माना सिंध खे जेकॾहिं हू विरहाइणु चाहिनि त विरहाए सघनि था, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु चाहिनि त कब्ज़ो करे सघनि था, नवां सूबा ठाहिणु चाहिनि त नवां सूबा ठाहे सघनि था। त माना हीअ जेका ग़ुलामी आहे उहा क़ानूनी ग़ुलामी हुननि खे मिली वेंदी। त उनजे ख़िलाफ़ अॼु असीं रैली कढी रहिया आहियूं ऐं क़ौम खे अपील आहे त 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ भरपूर खां भरपूर एहतिजाज करे पंजाब रियासत खे इहो ॿुधाइनि त असीं कंहिं बि जेको आहे सो आइन जे मञण लाइ तयारु न आहियूं। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त 27वीं तरमीम सिंध जे वहदत ते जेका वॾो भार आहे, जेका पीपल्स पार्टी उन में मुकमिल तौर ते शामिल आहे, असीं उनखे रद्द था कयूं। जॾहिं त पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे सो सिंध जे दुश्मन जेका मनसूबनि ते अमल कंदी रही आहे। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जो असीं पंहिंजे वतन जी जेका आहे सो बका लाइ जेको जुदो जारी रखूं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुरहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, गंबट। साथियों, दोस्तों, सिंध एक्शन कमेटी में शामिल मुख्तलिफ जमातन जा कारकुनों, जीअं सिंधु देश जीअं साईं जेम्स कमेटी पारां अॼोको ही एहतिजाज 27वीं आइनी तरमीम के खिलाफ आहे। 27वीं आइनी तरमीम के वसीले सिंध के चौखंडो ॿधी पंजाब जे पेर खिलायो पियो। हूअं त पाकिस्तान जो आइन मजमूई तौर ते पंजाबी बालादस्ती की ॻाल्हि कंदड़ आइन आहे, पर उनखे अञा वधीक बदतरीन कंदे जेके अंधा मंझा मूला लंगड़ा थोड़ा घणा महकूम क़ौमनि खे हक़ मिलियल आहिनि, उहे बि उन्हनि खां फुरिया पिया वञनि।
जीअं जीअं पाकिस्तान कमज़ोर थो थिए, जीअं जीअं पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट कमज़ोर पई थिए, जीअं जीअं हिन ममलकत जा करता धरता कमज़ोर पिया थियनि, तीअं तीअं उहे नयूं कानून साज़ियूं, नवा मुख़्तलिफ़ इसूल ऐं नयूं तरमीमूं तय करे वधीक पंहिंजी जकड़ खे मज़बूत ऐं सख़्तु करण जी कोशिश था कनि। 27वीं आइनी तरमीम जे वसीले असांजी समूरी मैदनियात खणी वेंदा। मैदनियात सिंध जी आहे, उन ते आलमी क़ुवतनि सां, बैनुल अक़वामी कंपनियुनि सां वाइदा पंजाबी कंदा। दरिया असांजो आहे, पाणी पंजाबी खणी वेंदा। बंदर ऐं समुंड असांजो आहे, उन ते हुक्मरानी ऐं उनजो वाइपो पंजाबियुनि जो हूंदो। मालियात असांजी आहे, उहा तरक़ी ऐं तमीर पंजाब जी ते ख़र्च थींदी। पैसो असांजो आहे, हथ वफ़ाक़ जे में हूंदो। टैक्स असां ॾियूं, पर उहो खपाईंदो जेको सो पंजाबी। ही ममलकत पंजाबी बालादस्ती वारी ममलकत आहे ऐं उन ई बालादस्ती खे वधीक मज़बूत करण जे लाइ वधीक आइनी तरमीमूं कयूं थियूं वञनि। ॿियो त ठहियो बलदियाती निज़ाम जेको सूबाई मामिलो आहे, उहो बि वफ़ाक़ थिए थो त असांजे कब्ज़े में हुजे। कराची, हैदराबाद, लाड़कारो, सखर, मीरपुर ख़ास, नवाबशाह, माना जेके असांजा वॾा शहर ऐं डिविजनल हेडक्वार्टर, उहे सिधी रीति इस्लामाबाद जा मती हूंदा, उन्हनि जे कब्ज़े ऐं कंट्रोल में हूंदा। ऐं बदकिस्मती सां पंहिंजा चङा मुड़ुस वरी जेके उहे अहिड़ा त निकमा आहिनि, उहे चवंदा त अॻिड़ियुनि जा गुनाह करे असांखे वेहारे छॾियो, पर वेठा असीं उन सभु कुझु अहिड़ी करे। लख लानत हुजे अहिड़े इक़्तिदार खे जेका पंहिंजो वतन विकिणी छॾे, जेको पंहिंजा वसीला विकिणी छॾे, जेको पंहिंजी क़ौम खे विकिणी छॾे। तंहिंजे करे इन क़िस्म जूं जेके बि तरमीमूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ असां एहतियात था करियूं। मजमूई तौर ते हिन मुल्क खे 27वीं आइनी तरमीम जे वसीले फाशिज़म जे हवाले कयो थो वञे। माली वनीट ऐं इत्तिज़ा आइनी मार्शल लॉ जमहूरियत जो नालो आहे। अॻिड़ियुनि जो गुॾो आहे मुराद शाह, अॻिड़ियुनि जो गुॾो आहे आसिम ज़रदारी, अॻिड़ियुनि जो गुॾो आहे शहबाज शरीफ। असुल ताक़त, असुल इख्तियार ॿियनि मालिकनि वटि आहे, जिन खे आइनी तरमीम फ़ाइदो ॾिए। जेके चवंदा त असीं त हयात हुजूं, माना माली वनीट लागू करे छॾियो, वसीला क़ौमनि जा सभु जेके आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले हुजनि, आइनी मार्शल लॉ लागू करे छॾियो, इख्तियार सभु जेके आहिनि इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जे हवाले। असीं चवंदा त इन क़िस्म जी आइनी तरमीम सिंधी आवाम जे हक़नि जे ख़िलाफ़ आहे, सिंधी क़ौम जे बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ आहे, बुनियादी आइनी इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ आहे, बुनियादी सियासी हक़नि जे ख़िलाफ़ आहे। ऐं उनजे ख़िलाफ़ एहतियात था करियूं त कूड़ा केस दाख़िल करे था छॾी। छछर थाणे ते केस दाख़िल कयो अथनि, साईं ज़ैन शाह ते, डॉक्टर नियाज़ कालानी ते, रियाज़ चांदीअ ते, खुर्शीद आलम मेमण ते, बाबर लतीफ़ खोसे ते, ॿिया मिड़ई 11 खां नौजवाननि ते केस दाख़िल करे छॾियो अथनि। माण्हुनि खे एहतियात जो हक़ बि नथा ॾियो। अञा आइनी तरमीम लागू कान थी आहे, जॾहिं लागू थींदी हिकिड़ो मुख़्तियारकार हिकिड़ो SDM जे माण्हू खे चवण खे सज़ा ॾेई न दाद न फिरियाद, माण्हू सिधो काथो में। त हिन क़िस्म जा कानून फाशिज़म जा कानून आहिनि, जेके कंहिं सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि। अॻिमें ई सिंध में इंसानी हक़नि जो मामिलो आहे, माण्हू खंबे गुम कया विया आहिनि, केरु एहतियात करे, केरु ॻाल्हाए उनखे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। शागिर्द एहतिजाज था कनि, भिक्षा था हलनि था त जामशोरे ताईं था वञूं, उन्हनि खे बि जेको मार्च करे नथा ॾियो, उन्हनि खे बि गिरफ़्तार करे खणी था वञनि। त इन क़िस्म जो फाशिज़म जेको आहे उहो कतई तौर ते कामयाब नथो थी सघे। हुक्मरान यादि रखनि त दुनिया में जिते जिते फाशिज़म आहे,
वो इटली में हुजे, स्पेन में हुजे, उन शिकस्त खाधी आहे तो पाकिस्तान के अंदर पंजाबी फाशिज्म जेको आहे शिकस्त खाई ईंदो, पंजाबी बालादस्ती शिकस्त खाई ईंदी, महकूम क़ौमूं जेके आज़ाद थी पाण खे हिन क़िस्म जा जेके बि कारा कानून आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। हुकुमरान न उथारींदा जो उन्हनि में हया ख़तम थी वियो आहे, गैरत ख़तम थी वई आहे, ख़ुददारी ख़तम थी वई आहे, उन्हनि खे इक़्तिदार खपे, बाक़ी ॿी कंहिं शइ सां उन्हनि जो को लहणो ॾिनो न आहे, को वास्तो न आहे। त हिन क़िस्म जा ऐं जेके माण्हू चवनि था त असांखे हिन क़िस्म जे मामलनि ते एहतिजाज न करणु खपे, आउं चवां थो सियासत मजमूई तौर ते पंहिंजी क़ौम सां लाॻापियल समूरनि मामलनि सां वास्तो रखे थी, तंहिंजे करे उहे समूरा मामला आइनी मामला हुजनि, गैर आइनी मामला हुजनि, पर सिंधियुनि जे क़ौमी मफ़ादनि जे ख़िलाफ़ आहिनि, सिंध जे ख़िलाफ़ आहिनि, असां उन्हनि ते एहतिजाज कंदा रहंदासीं, उन्हनि ते आवाज़ उथारींदा रहंदासीं। सिंध एक्शन कमेटी पारां अॼु सॼी सिंध में एहतिजाज आहिनि, इहो एहतिजाज हिते ख़तमु कोन थींदो। असीं आइनी तरमीम के खिलाफ थोड़े सिंध के मजमूई कौमी हकनि के लाइ, मजमूई कौमी फ़ाइदनि के लाइ, मजमूई कौमी आइनी सियासी हकनि के लाइ ऐं समूरा उहे असांजा कौमी मफ़ाद जेके असांजे माण्हुनि जे जीअण ऐं मरण सां तालुक रखनि था उन्हनि ते एहतिजाज कंदा रहंदासीं। ऐं सभिनी क़ौमी कारकुननि जो, सभिनी साथियुनि जो, सिंधाल वासियुनि जो थोराइतो आहियां। जी